नौशरो फेरोज़ सिविल अस्पताल अंदर कब्ज़नि ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी वई, जेका पद ईडन रोड खां थींदी शहर अला वारे चौक ते पहुती, जिथे धरणो हयो वियो। उन मौक़े ते यूनिस राजपड़, ख़ालिद चांडियो, लतीफ़ भट्टी, इरशाद अब्बासी, सदाम सुमरो, अकरम पीरज़ादो, शाहिद खानज़ादा, प्रेस क्लब जे सदर ज़फ़र ऐं ज़ाहिद रिंद, ज़िलेई सदर मंज़ूर मुग़ल ऐं ॿियनि चयो त अफ़सोस आहे त नौशरो फेरोज़ खे ज़िले जो दर्जो ॾियण खे 30 साल थी चुका आहिनि, पर अञा ताईं सिविल अस्पताल खे अपग्रेड नथो कयो वञे, जंहिं करे अस्पताल में इलाज जूं बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। हिननि चयो त अस्पताल में कन, नक, गले, दिल, गर्दन समेत मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर डॉक्टर न आहिनि। हिननि मुतालबो कयो त अस्पताल खे अपग्रेड करे इलाज जूं बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर ताशकीन आलिम पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि यकीन ॾियारियो त अस्पताल जा मसइला हल करण लाइ शहरनि सां गॾिजाणी कई वेंदी, जंहिं में इंतज़ामिया जे हल करण जहिड़ा मसइला मौक़े ते हल कया वेंदा। रिपोर्ट फ़क़ीर मेयर अली पीर, नौशरो फेरोज़।